सिंध जी तारीख़ ते ॻाल्हि ॿोल जे सिलसिले में आउं रुखसंदी दोस्तनि साथियुनि भाउरनि भेनरुनि सां मुखातिब आहियां। सभिनी खे मुंहिंजे तरफ़ां सलाम पहुचे। अॼु पाण सिंध जी तारीख़ जे हिकु अहम किरदार ते ॻाल्हि ॿोल कंदासीं जेको तकरारी किरदारु बि रहियो। उहो आहे राजा चच। सिंध में ब्राह्मण घराणे जी हाकमियत क़ाइमु कंदड़ राजा चच। हाणे सिंध जी तारीख़ में राजा चच जेको ब्राह्मण जो दौर हिकु अहम सियासी इंतिज़ामी ऐं तमदुनी तब्दीली जो ज़मानो हो। राय घराणे जे ज़वाल खां पोइ चच न फ़क़ति इक़्तिदार संभालियो पर इंसाफ़ फ़िलाह ऐं वसियत जी नई रवायत क़ाइमु कई। संदसि शख़्सियत हुक्मरानी जो अंदाज़ ऐं जंगी हिकमत मिलियूं सिंध जे तारीख़ी जेको शऊर आहे उनजो हिसो बणिजी चुकियो आहे। चच सीलाज ब्राह्मण जो पुटु हुयो। सीलाज ब्राह्मण जो पुटु हो। ईअं राम हाजिब जे दरबार में पंहिंजी सुहिणी लिखत जी महारत सबबु अॻिते उभरी आयो। हिसाब किताब जो माहिर हो, सुहिणो लिखंदो हो, सुहिणा अखर हुअसि, होशियारु चालाक हुयो। इन करे हुन पंहिंजी जॻह पाण वलारी। हाणे राय सहासीअ जे महल में संदसि जेका ख़त नवेसी हुई, उहे जेके मुरासला जेके चवनि था अॼुकल्ह ख़त सफ़ारती जेके हिक ॿिए ॾांहुं बादशाह मोकिलींदा हुआ, उन में हू क़ाबिल माण्हू हो। इन जी क़ाबिलियत राय सहासी खे तमामु घणो मुतासिर कयो, जेको सिंध जो राजा। जंहिंखां पोइ हिन राय सहासी उन जी इल्म ऐं अकाबरी खे आॾो रखंदे खेसि वॾ वज़ारत जो उहिदो ॾिनो। खेसि ईमानदारी ऐं इंतिज़ामी सलाहियतुनि सबबु अवाम में बि मक़बूलियत हासिल थी। राय सहासी जे वफ़ात खां पोइ राणी सूंह देवी जे सलाह सां चच सिंध जो इक़्तिदार संभालियो। सन 622 ईस्वी में चच सिंध जो हकम बणियो, जंहिंसां ब्राह्मण घराणे जी शुरूआत थी। सिंध में ब्राह्मण घराणे जी हुकूमत जी शुरूआत थी। चच राणीअ सां शादी कई ऐं राय जे मिटनि माइटनि खे कंहिं इम्कानी बग़ावत खे रोकण लाइ गिरफ़्तार करायो। अॻे इहो थींदो हो त हुन जा जेके बादशाह जा मिट माइट हूंदा, चवंदा बादशाहीअ ते असांजो हक़ु आहे, इन करे हू बग़ावतूं कंदा हुआ। चच जे दौर में मुल्तान, सिरिस्तान, कश्मीर, कंदाबील, ब्राह्मणाबाद समेत केतिरा ई इलाइक़ा जेके आहे सिंध जे इक़्तिदार में शामिल हुया। अघम लोहाणे सां हिकु साल जंग खां पोइ ब्राह्मणाबाद ते बि पंहिंजी गिरफ़्त मज़बूत कई वई। चच अघम जी ज़ाल सां शादी कई ऐं संदसि पुटु सरेन खे पंहिंजी भाइटीअ सां शादी कराए माना हिकिड़ो सियासी इतिहाद क़ाइमु कयो। अघम लोहाणे ऐं जेको आहे सो चच जे ख़ानदान विच में अहिड़े नमूने सां ख़ानदानी इतिहाद जेको हो सियासी इतिहाद में तब्दील थी वियो। चच अवाम सिंध जो जेको क़दीम सिंध जा माण्हू रहवासी हुया, उन्हनि सां इंसाफ़ कयो, उन्हनि खे मुआशी तौरु ख़ुशहाल कयो। तारीख़ूं लिखनि थियूं त चच ख़ज़ाने जा दर अवाम लाइ खोलिया, टैक्स माफ़ कया ऐं अदुल रहम ऐं बराबरीअ जे बुनियाद ते हुक्मरानी कई। संदसि दौर में ज़ुल्म ऐं नाइंसाफ़ीअ जा निशान मिटाया विया, माना माण्हुनि खे सुख सलामती मिली। चच जी वफ़ात 672 ईस्वी में थी। संदसि पुटु ॾाहर ऐं भाउ चंद्रसेन संदसि जानशीन बणिया। चच जे दौर खे सिंध जी तारीख़ में इंसाफ़, वसियत ऐं तमदुन जे दौर जी हैसियत हासिल आहे। तमामु इंतिहाई अहम दौर हुयो ऐं हिन जी हुकूमत जेकी सुधारा आंदा मुआशी, उहे सिंध जे माण्हुनि लाइ वॾी विथ हुया। तव्हांजी वॾी वॾी महिरबानी। ईंदड़ वीडियो ते इजाज़त।